नाज़रीन, दादू ज़िले में केतिरनि ई स्कूलनि जो तामीराती कम रोलड़े जो शिकार आहे। गर्ल्स हाई स्कूल जो कम वरियनि खां मुकम्मल न थियण ते शागिर्दनि जो मुस्तक़बिल दाअ ते लॻल आहे, पर इख़्तियारियूं निंड सुतल आहिनि। वधीक तफ़सीलनि लाइ पेश आहे नवीद कुरैशी जी हीअ रिपोर्ट। नाज़रीन, दादू शहर जो गरीबार स्कूल है जो एसआरटीसी डिपो में जो मुंतकिल किया वियो है। अफ़सोस यो है करोड़ों रुपये की लागत से स्कूल तो तहवीर किया वियो है, पर इन स्कूल में इन वक्त मेहूं बधी थी कुताब से बीठा आहिनि, पर अफ़सोस यो है तो ज़िले में या तालीम खाते पारां के भी उपाय न पिया था वञनि। स्कूल ते जेका लागत ख़र्च थियो आहे करोड़ खां वधीक जो ठीको थियो, उन खां पोइ स्कूल तामीर थियो। उन तामीर थियण खां बावजूदि हींअर गॾ ऐं घोड़ा में ई ॿधिजनि। हीअ त सिंध हुकूमत जी ना हली आहे। हू पिटको कंदा त बाबा असांखे तालीम ऐं सिहत जो ख़्यालु आहे। कहिड़ो सिहत जो ख़्यालु आहे? दादू जे हेॾे तरीक़े आबादी में सुठे फाउंडेशन स्कूल ठहियलु आहे, उहो नथा हलाए सघनि त पोइ इन्हनि खे कहिड़ी मयार आहे? पोइ ईअं सम्झे त हिते लॻे थो त मुंहिंजे नायल वेठा जाइल स्कूल जो उहो मुकमल कयो वञे। साईं जी महिरबानी हुई जंहिं टाइम साईं वज़ीर हो तालीम जो, उन टाइम में उन पंहिंजी हुकूमत दौरान उन पंहिंजो स्कूल दादू वारनि खे ॾिनो तोहफ़े में। ऐं हिन टाइम असां सिंध गवर्नमेंट खे वरी बि अपील कंदासीं त महिरबानी करे हिन स्कूल जो कमु मुकमल करायो वञे। ऐं गवर्नमेंट खे असां वरी बि अपील कयूं था ॿारनि जी तालीम तबाह करण खां बचाई वञे, ऐं महिरबानी करे इन ते थोरी नज़रसानी करे हिन में गॾ ऐं कुता इहे रुॻे ॿधा पिया आहिनि, रुॻी किन थी आहे स्कूल। महिरबानी करे हुनखे साफ़ु करायो वञे ऐं तालीम ते ध्यानु ॾियो वञे। स्कूल जेको सियाल मोरी खां तव्हां पुछा कयो, पीर साहिबनि जी महिरबानी हुई, कोशिशुनि सां स्कूल असांखे वठी ॾिनो। पोइ इहा ख़बर न पई त लेडीस स्कूल आहे या जेंट्स स्कूल आहे। जेंट्स या लेडीस बहरहाल स्टार्ट थियणु खपे। इन में ख़बर पई त हलीम आदिल शेख आहे, ॿिया टिया पंहिंजे चमकाइण लाइ कई आया, पंहिंजो पाण चमकाए विया, पर स्टार्ट वरी बि कोन थियो। ऐं करोड़ रुपयनि जी लागत सां स्कूल ठहियलु आहे, पर बदकिस्मती सां उते मेहूं ऐं जेको आहे उहे जेके न माल जेको आहे उहो स्कूल में पढ़े थो। ॿार जेको आहे उहो स्कूल में पढ़णु कोन था। अफ़सोस आहे चवणो थो पए करोड़ रुपयनि जी लागत सां जेको स्कूल ठहियो आहे उन में करप्शन कई वई आहे, ऐं उन में इहो आहे त हींअर ताईं स्कूल जेको आहे स्टार्ट न थी सघियो आहे। साईं, असांखे त अफ़सोस थो थिए सिंध हुकूमत जे तव्हां 12 सालनि में जेके दादू ज़िले खे प्रोजेक्ट ॾिना आहिनि उहे प्रोजेक्ट पूरा त कोन कया विया।